पार्लियामेंट जो गजल इजलास 17 दिसंबर ते घुराइण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर असेंबली सरदारी खे एडवाइस मोकिले छॾी। पार्लियामानी ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म 17 दिसंबर सुबुह जो 11 बजे पार्लियामेंट जो गजल इजलास घुराइण जी सदर मुमलिकत खे एडवाइस मोकिली। पार्लियामेंट जे गजल इजलास में दीनी मदरसनि जी रजिस्ट्रेशन समेत 8 बिल्स जी मंज़ूरी जो इम्कान हुकूमत ऐं चई वाइफे जे विच में दीनी मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति सलाह मशवरा बि हलंदड़। एक पार्टी जो मकसद रुगो इदारनि खिलाफ सर उगाचण आहे। पीटीआई जे बदतरीन दौर में मुल्की मैशत जो बेड़ो बुॾी पियो ऐं मुल्की तरक़ी जो रस्तो रुकियो पियो। मुल्क खे डफेड़ बदिरां अमन इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। मुल्क खे तरक़ी ऐं खुशहाली तरफ़ वठी वञणो आहे। वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल जो तक़रीब खे ख़िताब चवे थो नव में ते जेको थियो न थियो तसवुर बि न पियो करे सघिजे। नव में छा जवाबदार सज़ा जा हक़दार आहिनि। ॿिनि खे चोर धाड़ेल चवंदड़ पाण मुखाफ़ती अमल जो शिकार आहिनि। मामला नफ़रती जहिड़े सां न पर ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा। ॻाल्हियूं ज़रूर थियण घुरिजनि। सियासी मसइलनि जो हल सियासी बहक आहे। पीटीआई चेयरमैन पेरेस्टर गोहर जो चवणु आहे त ॻाल्हियुनि दौरान शर्त नाहिन त क्या मुतालबा ज़रूर रखिया आहिनि। उन खां अॻु बि ॻाल्हियूं थियो पर हिकु मरहले खां पोइ राब्तो ख़तम थी वियो। बसि हाणे घणो थियो मुल्क जी बहितरी ॾांहुं वधणु घुरिजे। पीटीआई यूटर्न वठण में माहिर आहे। ॿुधो आहे त पीटीआई ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़े छॾी। इहो बि हिकु यूटर्न आहे। पीटीआई मुल्की मुफ़ाद में ॻाल्हियूं करणु चाहे थी तूं जमहूरी माण्हू आहिनि ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर हुसैन जो तक़रीब खे ख़िताब चयाईं पीटीआई चवे थी त संदनि शर्त मञा वञनि ऐं पीटीआई बानी खे आज़ादु कयो वञे। जिन माण्हुनि ते केस आहिनि उन्हनि जो ट्रायल थी रहियो आहे। परडेन जी सिक्योरिटी लाइ वफ़ाक़ी सूबाई ऐं ज़िलई सतह ते सेल क़ाइम। इस्लामाबाद गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर में सिक्योरिटी सेल क़ाइम कयो वियो। सिक्योरिटी सेल घर वज़ारत जे मातहत कमु कंदा। डिस्ट्रिक्ट फॉरेन सिक्योरिटी सेल परडेन जी हिफ़ाज़त यकीनी बणाईंदा। पुलिस SPQ ऐं SSU सिक्योरिटी जूं ज़िम्मेवारियूं निभाईंदा। 24 नवंबर ते डी चौक तां एहतजाज वारे केस में गिरफ़्तार वठी जवाबदार सुञाणप लाइ अदालत में पेश। दहशतगर्दी रोड इस्लामाबाद जी अदालत समूरे जवाबदारनि खे केस मां डिस्चार्ज करे छॾियो। जज पुलिसना सुलकने जो पुलिस ते कावड़ जो इज़हार। रिमा सुनाई त ॿीहर गिरफ़्तार कयो वियो त पुलिस वारनि खे हथकड़ी हणाए छॾींदो। सुञाणप न थियण ते पुलिस जवाबदारनि जे 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई हुई। ATC इस्लामाबाद में संचारी जलसे बाबत केस जी ॿुधणी। उमर अयूब ऐं सरताजपुर जी बुरी ज़मानत में 8 जनवरी ताईं वाद। असद केसर जी बुरी ज़मानत में बि 7 जनवरी ताईं वाद कई वई। पीटीआई अखबारनि जूं हाज़िरी खां छूट वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर कई वयूं। कराची में 7 सिंध अदबी मेलो शुरू थी वियो। तालीम खाते जे सूबाई वज़ीर सरदार शाह सिंध लिटरेचर फेस्टिवल जो इफ्तिताह कयो। इफ्तिताही तक़रीब में कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडो समेत सियासी समाजी अखबार ऐं लेखारी शरीक। सिंध अदबी मेलो मुल्क जे कुंड कुर्समा माण्हुनि खे गॾु करे थो। सकाफ़त खाते जी हमेशह सकाफ़ती अदब खे जागर करण लाइ कोशिश रही आहे। DG सकाफ़त मुनव्वर मैसर जो तक़रीब खे ख़िताब सेक्रेटरी स्पोर्ट्स जो तफ़ीर अलीम लाशारी जो चवणु आहे त 7 सिंध अदबी मेलो लियाकत लाइब्रेरी में कोठाइण पाखण जेको क़दम आहे अहिड़ा मिलाद तारीख़ी जोड़ींदा आहिनि। कंदकोट ऐं मोरोमीदा आधार वाक़िअनि में वॼड़ा क़तल। कंदकोट में सब्जी मंडी भरिसां इंडस हाईवे ते रिक्शा रेड़ो हलाईंदड़ अब्दुल गफ़ार बमपार खे गोलियुनि जो खार बणाए वियो। मोरो शहर जे दस रोड ते तारबंदनि जी पारिक में
मिर्सो लचार मारिजी पियो, बाक़ी बाद हथियारबंद फरार, क़त्ल जो कारण ज़ाती दुश्मनी ॿुधाए पियो वञे। थर में आपघात जे वाक़िअनि में इज़ाफ़ो, हलंदड़ साल 146 ॼणनि ख़ुदकुशी करे ज़िंदगी जो अंदाधो आपघात कंदड़नि में नंढी उमिरि जा ॿार भी शामिल। जारी कयल रिपोर्ट मूजिब थर में बुख, बदहाली, बेरोज़गारी, घरू अणबण समेत मुख़्तलिफ़ मसला आपघात जो कारण करार। दखण कोरिया के सदर खिलाफ एतमादी जी रिथ कामयाब, मार्शल लॻण ते सदर योन सेक योल मुअत्तल। कोरियन असेंबली में 300 मेंबरनि बेतमादी जी रिथ लाइ वोटिंग में हिसो वरितो। हुकुमरान पार्टी के 50 मेंबरनि बि सदर खिलाफ वोट ॾिनो। 204 वोटनि सां सदर खिलाफ बेतमादी रिथ कामयाब, सदर योन सेक योल मुअत्तल। फास्ट बॉलर मोहम्मद आमिर बि इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। मोहम्मद आमिर जो चवणु आहे त टिनी फॉर्मेट्स में पाकिस्तान जी नुमाइंदगी करण एहसास आहे। गुज़िरियल ॾींहुं मातवसी पिणु इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान कयो हो।